नाज़रीन, सखर में औरतुनि सकाफ़ती वेस पहिरे मेहरान टीवी जे तरफ़ां ऐलानल सकाफ़ती ॾियारे जे हवाले सां गाॾियुनि ते रैली कढी शहर जो गश्त कयो। उन हवाले सां पेश आहे फरीद सुमरो जी रिपोर्ट। मेहरान टीवी पारां हिक सिंध ऐं सिंध जा ॿेट ऐं सिंध जी ज़मीन सिंध जी मिल्कियत जे उनवान सां 6 डिसंबर जो ॾियारो एकता तौरु मल्हायो पियो वञे। असां सां हिन वक़्तु मौजूदु आहे फ़ाइदा कुरैशी, जेका लेडीज़ विंग जी तरफ़ां रैली कढी पई वञे। एकता जे ॾियारे सां उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कयूं था त जेका रैली कढनि था त उन्हनि जो छा पैगाम आहे जेको अवाम ताईं ऐं क़ौम ताईं वञे। असां एकता जो ॾींहुं मल्हाए रहिया आहियूं ऐं हिन में असां इहो ख़तमु करणु चाहियूं था कि जेके डिफरेंट लैंग्वेजिस खां माण्हू आहिनि, चाहे उहे सिंधी आहिनि, पंजाबी आहिनि, बलोची आहिनि, लेकिन सिंध में असां रहूं था, असां सभु हिकु आहियूं ऐं असां में इलाही भाईचारो आहे, असां इलाही मोहबत सां रहंदा आहियूं। ऐं मां इन प्लेटफॉर्म ते इहो मैसेज ॾियणु चाहींदमि त जेको वफ़ाक़ जे तरफ़ां ॿेटनि ते कब्ज़े वारी ॻाल्हि आहे उहा असांखे नामंज़ूर आहे ऐं उन जे लाइ असांखे ॿाहिरि रोडनि ते अचिणो पियो त असां ॿाहिरि ईंदासीं, लेकिन सिंध जे कंहिं बि कोने ते असांखे कोई वफ़ाक़ जो कब्ज़ो नामंज़ूर आहे। मेहरान टीवी जो जेको CEO आहे गुलाम नबी मोराई, उन्हनि खे बि मां तमामु एकता जे ॾींहं जी मुबारक बि ॾींदमि ऐं उन्हनि जो इहो काफ़ी सुठो पैगाम आहे जेको एकता के सेलिब्रेट करे रहिया आहिनि। जैसा कि आज ये सिंध का सकाफ़ती दिन मनाया जा रहा है और ख़ास तौर पे जो समंदर की जो बिटें हैं उनके कब्ज़े के लिए जो है हम लोगों ने पूरे सिंध ने बल्कि पूरे पाकिस्तान की यही आवाज़ है कि ये सिंध की हैं और सिंध में ही रहनी चाहिए और सिंध ही को इनका जो है निज़ाम संभालना चाहिए। उसकी एकता का दिन मना रहे हैं, हम सब साथ हैं, हम एक हैं। हमें जो है वो ये इस दिन के हवाले से बहुत सारी अपनी रसूमात को, बहुत सारी चीज़ों को उजागर करने की ज़रूरत है। हमारा भाईचारे का जो कल्चर है सिंध का, उसको उजागर करने की ज़रूरत है। हमारी आज हम कल्चर डे सेलिब्रेट कर रहे हैं, तो सब गर्ल्स रेडी हुई हैं, तो हम रैली निकालेंगे। तो हर लड़की अलग अलग कास्ट की है, मैं पंजाबी हूँ, कोई बलोची है, तो बस यही मैं पैगाम देना चाहूँगी कि हम बहुत खुश हैं और हम रैली निकालेंगे सिंध के हवाले से, और सब मतलब देखें, और जो लड़कियाँ बाहर नहीं निकलती हैं वो इस देख के बाहर निकलें और आगे तक जाएं। पूरी दुनिया में जितने भी सिंधी लोग हैं, देन इसके अलावा जो भी हैं उर्दू वगैरह जो भी लैंग्वेज वगैरह, उनको सबको अजरक डे मुबारक हो, कल्चर डे सबको मुबारक। मेहरान टीवी जिंदाबाद। मेहरान टीवी जी जिन्हनि हमेशा भरपूर साथ ॾींदा रहिया आहिनि ऐं अॼु जे सकाफ़ती ॾिहाड़े में बि मेहरान टीवी ऐं उन जा मेंबर सभु असां सां गॾु आहिनि त सिंधी क़ौम जो इहो ॾींहुं बाक़ाइदा हाईलाइट थी सघे ऐं मैसेज वञी सघे त असां सभु सिंधी हिकु आहियूं। ऐं ॾाढो सुठो पियो फील थिए त सभु सिंध जूं नियाणियूं बि अॼु फ्रंट ते आयूं आहिनि, इहो ॾेखारण लाइ त असां सभु सिंधी हिकु आहियूं। ऐं हिते जेका सेफ्टी आहे त इहो हिकिड़ो सबूत आहे त असांजा सिंधी भाइर बि असां सां गॾु आहिनि ऐं सिंध में नियाणियुनि जी केतिरी ई जेका रिस्पेक्ट कई वेंदी आहे त असां सभु सिंधी हिकु आहियूं। जहिड़ी सिंधी मिठी ॿोली आहे ओड़ा ई मिठा माण्हू आहियूं ऐं इंशाअल्लाह अॼु जो जेको ॾींहुं आहे जोश सां असां सेलिब्रेट कयूं था। कना पिन फराना है, ई सिंधी ओट, ई सिंधी ते आंदा ही पावा कि सिंधी जिंदाबाद एंड मेहरान टीवी जिंदाबाद। सिंध का कल्चर डे मनाया जा रहा है और बहुत जोरों शोर से, हम बहुत खुश हैं आज, और हमने अच्छे अच्छे कपड़े भी पहने। तो आज कल्चर डे है और हम लोग आज ये रैली गर्ल्स ने निकाली और ये रैली सखर प्रेस क्लब तक हम लोग लेके जाएंगे। और आज हमारा सिंधी कल्चर डे है और हम लोगों को बहुत मजा आएगा। सिंध की सकाफत जिंदाबाद, मेहरान टीवी जिंदाबाद। कैमरा मैन इशफाक हुसैन फरीद सुमरो, मेहरान टीवी सखर।